अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ठटे में ख़बर ॾींदा आहियूं त ठटे में आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन CBSE जे सॾ ते ऑपरेशन डिवीज़न हेस्को ठटे जे अॻवाननि वहीद बलोच, अमीर अली खोसो, मनवर तारो, शेर ज़मान सेतो ऐं ॿियनि पारां मुलाज़िमनि सां थींदड़ नाइंसाफ़ियनि तोड़े इन्हनि जे जाइज़ मसइलनि जे हल लाइ हिकु एहतिजाजी रैली वापडा ऑफिस मकली खां क़ौमी शाइरा ताईं कढी वई ऐं रोड ते धरणो हयो वियो, जंहिं में मुलाज़िमीन वॾे अंग में शिरकत कई। जंहिंखे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त वापडा मुलाज़िमीन सां हर दौर में नाइंसाफ़ियूं करे संदसि हक़ गज़ब कया विया आहिनि। हिननि घुर कई त मुलाज़िमीन जा जाइज़ मसइला हल करे डेली वेजिस कॉन्ट्रैक्ट मुलाज़िमीन खे रेगुलर करे डेली वेजिस मुलाज़िमीन खे सिंध हुकूमत पारां ऐलानियन घटि में घटि 16,200 रुपया माहवार पगार ॾेई हिस्को में 4,000 खां वधीक खाली पियल जायुनि ते भर्तियूं करे वापडा मुलाज़िमीन जा समूरा मसइला बिना फ़र्क़ जे हल कया वञनि। ॿी सूरत में मसइलनि जे हल लाइ संदसि जदोजहद जारी रहंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।